राजा थिया आहिनि 9:15 ऐं तव्हांजा पेर थी भरियां तव्हां न निकिरियो ऐं असां जेको आहे असांजो घरु हे असांजे चाचा जो घरु आहे। सो असां हितां पंहिंजे घर मां निकिरी चाचा जे घर था वञूं। असांजी आहे हिते राजी मानी जी दावत ऐं चाचा जो घरु उहो घरु आहे जिते असां सॼी उमिरि खेॾिया हूं, हिन दर खां आया विया हूं, क़दीम तरीन दरवाज़ो। ऐं हीअ उहा भित आहे, हीअ उहा निम आहे जेका असांजे घर जे पासे आहे। हीअ भित पहिरियों न हूंदी, इहा भित हाणे निकिती आहे। हे सॼो अङण हूंदो हो ऐं हाणे जेको आहे थोरो असांजो अङण अलॻि आहे। सो मानी जो टाइम थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह असांजे चाचे जे घर में, ईअं सम्झो असांजे पीउ जे घर में। सो छा छा ठाहियो अथव भला? बिस्मिल्लाह रहमान रहीम, माशाल्लाह ज़बरदस्त। ॾिसो न, मूंखे पंहिंजे हा मूंखे पंहिंजे व्यूअर्स खे ॾेखारिणो हूंदो आहे त असां छा छा कयोसीं। मां पोइ हितां जो कंहिं बि माण्हू जी नथी भरियां, मुनासिबु न आहे। ॻोठ में बि माशाल्लाह ज़बरदस्त। वाह मानियूं आहिनि। हा मानियूं असांजो ट्रेडिशनल तरीक़े सां चिकन जो बोर्ड ज़बरदस्त। हा बिल्कुलु। सो बसि हाणे बिस्मिल्लाह था कयूं। ठीकु आहे, मिठो बि आहे। वाह वाह, पोइ मिठे खे पोइ था भरियूं असां। सो मानी जो टाइम थी वियो ख़तमु ऐं हाणे आहे मिठे जो टाइम। हीअ असांजे लाइ स्पेशली शुगर फ्री ऐं हे बाक़ी सभिनीनि जे लाइ। हे असां आयल हूं, असांजो रिश्ते जो सौट आहे, उनजी ज़ाल हे हलाईंदी आहे हिते बिज़नेस पंहिंजो। मां त हिननि माइनि मां एतिरी इंस्पायर थी आहियां जंहिंजी हद न आहे। हे रजिस्टर्स बि पियो अथनि हिसाब किताब जो हिते। ऐं हे आहिनि सामान, हितां खां शुरू थी कयां मां। ऐं हीउ पूरो हिननि जो स्टोर आहे। हिमत वारी मायूं आहिनि, हिननि जी अज़मत खे सलाम आहे जेके बसि हिननि खां मां इंटरव्यू वरितो। ज़ाहिर हिते सभु नथियूं अचणु चाहिनि कैमरा जे साम्हूं। सो हिननि खां मां जेको बि इंटरव्यू वरितो, डिटेल पुछी, हुन में हिननि ॿुधायो त घर जा हालात तमामु ख़राबु थी विया। पोइ हिननि VC विझी 30,000 जे उन सां इन्वेस्टमेंट सां ई शुरू कयो। हाणे हर महीने तक़रीबन 50-60 हज़ार जो सामान वठी ईंदा आहिनि ऐं सेल थींदो आहे। हिननि जे घर जा हालात काफ़ी बदिलजी विया आहिनि। सो हिते ॾिसो त शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। हेठि थाल तगारियूं, रांदीका आहिनि, प्लास्टिक जा थांव आहिनि, हे देगड़ियूं आहिनि ऐं यानी हर क़िस्म जो घरेलू ज़रूरत जो सामान जेको आहे हिते तव्हांखे नज़र ईंदो। सो हलां थी मां अंदरि। ॾिसो हे आम किचन जे यूज़ जूं शयूं, हे घर जे यूज़ जूं शयूं सभु। सो ॾाढी हिमत वारी छोकिरी आहे। हाणे त ॿार बि वॾड़ा थिया अथसि ऐं माइट आहिनि असांजा, हिन करे असां हिननि खे सुञाणियूं था। एतिरी महिनती छोकिरी ऐं पंहिंजे मदरसे में बि उहा एक्टिव आहे इलाही दीनी तालीम जे हिसाब सां। ऐं उनखां सवाइ ॿिया कॾहिं ॾही हिननि जी कंटिन्यू सेल थींदी आहे। ॾही ठाहे हीअ सेल कंदी आहे ऐं हीअ पंहिंजो सामान अलॻि ऐं लेसिस ऐं रील बटण वग़ैरह घरेलू ज़रूरत जूं ॿियूं शयूं बि उहे हिन पहिरियों खां रखियूं हुयूं। हे अथसि जूता, चपलियूं बि हिते सेल थी थियनि माशाल्लाह। ऐं हिते हे क्रॉकरी। सो अञा ताईं ईअं कंदी आहे, VC विझंदी रहंदी आहे, सामान वठंदी आहे, सेल कंदी आहे, पैसा जमा कंदी आहे, वरी ॿियो खणी ईंदी आहे। घर जा हालात काफ़ी बहितर थी विया अथसि। धीअरूं कॉलेज में पढ़नि थियूं, स्कूल में पढ़नि थियूं ऐं पुटु बि अथसि हिकिड़ो, उहो बि माशाल्लाह पढ़े थो। पर हे मायूं तव्हां ॾिसो, मां इन करे थी शेयर कयां त जेके रोइनि था बुख बेरोज़गारी बदहालीअ जे करे, उहो रोइणु अजायो आहे। कोशिशि खपे थी, बहरहाल कोशिशि खां सवाइ कुझु बि न आहे। ऐं जेकॾहिं इंसानु कोशिशि करे थो, महिनत करे थो, त अलाह उनखे उनजो फल ॾिए थो ऐं उहो लाज़मी कामयाबु थिए थो। ऐं ॿी ॻाल्हि त कामयाबी हिकु ॾींहं में न ईंदी आहे, मुसलसिल जदोजहद आहे, रोज़ु कमु आहे, लगातार महिनत आहे। हिननि माइनि जी अज़मत खे सलाम आहे। हे सामान तव्हां ॾिसी सघो था छा छा थो मिले। बहितरीनु शयूं, हिकु खां हिकु शयूं। हीअ सॼा स्टैंड्स आहिनि किचन जा। बहितरीनु बहितरीनु। मां त एतिरी इंस्पायर थी थियां हिननि खां। माना सभु अहिड़ियूं न आहिनि हिते, पर जेके बि अहिड़ियूं आहिनि, अञा मां हिकु ॿ ॿियूं बि आहिनि। कल्ह बि हिकिड़े हंधि वियासीं त उहा घर में न हुई, त उन्हनि जो रहिजी वियो। हाणे ॿीहर वञणु मुश्किल आहे। सो इहो ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे घर खां अहिड़ा नंढा नंढा कारोबार करे शुरू था करे सघनि। इलाही मायूं हिते सिलायूं थियूं कनि, रिलियूं थियूं सिबनि, भर्त थियूं भरनि। उन्हनि जो ज़िंदगीअ जो गाॾो घिलजंदो थो रहे, मुहताजीअ खां बचियल आहिनि।
माशाल्लाह। सो हाणे असां वेहंदासीं, इन्हनि सां कुझु देरि कंदासीं कचहरी, ऐं पोइ असां हितां रवाना थींदासीं। अॼु असांजे हिते अचण जो मक़सदु ई इहो आहे त असां जेको आहे हिननि जूं जेके बि स्टोरीज़ आहिनि उहे मां तव्हां सां शेयर कयां। माना मिलण बि थी वियो, ऐं उन सां गॾु गॾु असांजो जेको आहे मक़सदु हो शेयर करणु, हिननि जी महिनत, हिननि जो कमु। हीअं हिकिड़ा घरनि जा कमरा हिननि पंहिंजा सीड़ाया आहिनि वापार जे लाइ। सुठी ॻाल्हि आहे, जंहिंमें दुकान जो हिननि खे किरायो बि नथो भरिणो पए, जीअं तीअं करे हिननि जो घर में गुज़ारो थिए थो। ऐं वरी हिन स्पेस खे उहो पंहिंजे लाइ रातिनि में सुम्हण लाइ या ॾींहं में बि पंहिंजे कमनि लाइ इस्तेमालु करे था सघनि। सो इन्वेस्टमेंट सिर्फ़ु हिन सामान जी आहे। हीअ शेल्फ वग़ैरह जेके ठहियल अथसि इहे हिन पोइ ठाहिराया आहिनि, शुरू में त ईअं ई हिन सामान वठी पंहिंजे घर में रखियो। सो माशाल्लाह, ऐं इहे कामयाबु मायूं आहिनि, ऐं सल्यूट आहे, मुंहिंजी दिलि सां दुआ आहे त अलाह हिननि खे कामयाबु करे, अलाह हिननि जी महिनत में रिस्क में बरकत विझे अञा। सो ही मिसाल आहिनि मायूं, अहिड़ा नंढड़नि सफ़ा तमामु नंढड़नि ॻोठनि में रही करे बि हिननि खे पंहिंजे हालात बदिलाइण जो हौसलो आहे, हिननि खे हिमत आहे, ऐं हीअ करे गुज़रनि थियूं, सिर्फ़ु सोचनि नथियूं, ॻाल्हियूं नथियूं कनि। सो ज़बरदस्त माशाल्लाह। हाणे हलां थी हिन कमरे मां ॿाहिरि। हे घर अथनि। हे नालो खणा भली तव्हांजी धीअ जो? छा? सफ़ीना ठाहियो आहे। सो अचण सां मुंहिंजी पहिरीं नज़र त हिन ते ई पई, छो त मां अहिड़ी शयूं जेके ताड़ींदी आहियां पाण, मूंखे ॾाढो मज़ो आहे, मां पहिरीं अची पुछो त हे कीअं ठाहियो आहे। सो माशाल्लाह हुनुर बि आहे, इल्मु बि आहे, ऐं सलीक़ो बि आहे, सभु कुझु गॾु थो हले। हिते कंहिं असांजी भेण कपिड़ा मोकिलिया आहिनि, उहा पंहिंजे घर ते बिज़नेस कंदी आहे, कपिड़ा घुराईंदी आहे, सेल कंदी आहे। मोस्टली माण्हू सखर मां, लाड़काणे मां, शिकारपुर मां खणनि था, ऐं कुझु कराची मां बि। सो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हुन घर शायदि असां न वञी सघूं, इन करे हुन पंहिंजो कुझु सामान हिते मोकिलियो आहे, छो त असां वठूं पिया हिकिड़ी छोकिरी शादीअ जे लाइ। त मां जंहिं हंधि वञा थी, जेको बि हुते सेल थो थिए उन मां कुझु न कुझु मां वठां थी, त जीअं मां हिननि खे बि सपोर्ट कयां, सेल करण वारनि खे, ऐं हुन छोकिरीअ लाइ त मूंखे उहो ई कुझु न कुझु वठिणो ई आहे। सो हितां असां को वॻो बि वठंदासीं इनशाला, ऐं जेको दुकान जो मां तव्हांखे विज़िट करायो उतां बि असां कुझु न कुझु ख़रीदारी कंदासीं। सो असां वापसि अची विया आहियूं हिन स्टोर में अंदरि, ऐं हुननि कपिड़नि मां बि असां कुझु कपिड़ा खयां आहिनि, ऐं हितां बि असां कुझु थां वठूं था छोकिरी शादीअ सिलसिले में। ऐं हिन अधीअ खां असां पुछियोसीं त हस्बैंड जी केतिरी सपोर्ट रही, त हुन चयो त न हुन मूंखे मना कयो, न हुन मूंखे सपोर्ट कयो, यानी हिनखे आज़ादी ॾिनई त वञी तोखे जेको करिणो आहे कर। सो माशाल्लाह माशाल्लाह, बसि अलाह बुरी नज़र खां बचाईंदसि, अलाह सां इलाही जेको आहे बरकत ॾींदसि। असां हाणे हितां कुझु सामान वठण वारा आहियूं। असां ही 2 वॻा वरिता आहिनि शादीअ जे हिसाब सां। हिन ते एम्ब्रॉयडरी आहे, छो त हाणे शादी नेक्स्ट मंथ आहे, त सॼो साल गर्मी हलंदी, त असां हुनजे करे इहे लॉन जा जोड़ा वरिता आहिनि, हिकिड़ो वाटर सेट वरितो। माशाल्लाह सफ़ाई थी थियनि, फर्श था धोपनि। हिकिड़ी सिंक लॻी वई, अञा हिते मिरर लॻणो बाक़ी आहे। हा, 12:15 थिया आहिनि।